ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ورفعنا لك ذكرك فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم. अजटोली आपके ऊपर सरबा हजार भी है। हमारे नजर गोठों में उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत सईद मौलाना नजीबुल्लाह साहब जी हुकूमत मौलाना मोहम्मद इस्माइल तौहीदी साहब जी रफाकत में जिंदगी में पहले मरतबो हमारे गोठ में अचल जी सआदत नसीब थी है। दुआए अल्लाह तबारक व तआला तां सभिनी जी हाज़िरी पाजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए ऐं दोस्तनि जे ख़ैरात फी सबीलिल्लाह जेका कई त उहे क़बूल फरमाए। मौसम जी तब्दीली जे करे मूंखे बि ज़ुकाम आहे, लाउड खे बि ज़ुकाम आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे त मौसम तब्दील थिए थी। रबीउल अव्वल जो महीनो आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जो महीनो आहे। अल्लाह ताला सभिनी इंसाननि मां अल्लाह ताला नबी चूंडिया। चूंड अल्लाहु यस्तफ़ी मिनल मलाइकति रुसुलहु व मिनन नास।
अल्लाह तो फरमाता पंहिंजा रसूल चूंडी ना हो माण्हुनि मां या मलाइकनि मां त मलाइकनि मां रसूल कोन नबी कोन आहे मलाइका छो त रहण वारा ज़मीन ते इंसान आहे त नबी बि इंसान हर नबी मुस्तफ़ा है माना चूंडियल मुस्तफ़ा जी माना चूंडियल हर नबी चूंडियल पर मुझो मिठड़ो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चूंडियल मां चूंडियल अल्लाह ताला सभिनी मां चूंडे सारी कायनात जो सरदार करे ऐं मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला 1.25 लाख नबी जो फकदार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चूंडे करे पोइ अल्लाह ताला इंतखाब कयो त कहिड़े शहर में पंहिंजे महबूब खे मबऊस फरमाया शहर जो इंतखाब मक्को पाक रूए ज़मीन जे शहर जो सरदार इन अव्वल बैती वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका पा मक्के पाक में अल्लाह जो घर बैतुल्लाह जेके अल्लाह ताला बरकत वारो कयो ऐं सारे जहान जे लाइ अल्लाह ताला उनखे हिदायत जो दरवाज़ो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चूंडे करे यमन जो शहर मक्को पाक चूंडे अपन के थोड़ो चिट्टो कर हलानी तो थी मां चाहे नहीं तू एरिया चो वो भी फातो आवे यार यमन जो शहर चूंडे मक्को पाक वरी मक्के पाक में कौमूं घणियूं अल्लाह ताला मिठे मोहम्मद करीम जी कौम चूंडी कुरैशी कुरैशन में वरी घर घणा पाड़ा जी जमाली में पाड़ो मंगले जावन में पाड़ो पाड़ा थीना अल्लाह ताला कुरैशी कौम मां वरी पाड़ो चूंडियो बनु हाशिम में घर घणा अल्लाह ताला मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर के चूंडियो ख्वाजा अब्दुल मुतल्लिब के पुट रहा न उन बास बासी दादा से मां के 10 पुट ना त हिकड़ो पुट मां कोन दुस 10 जने पुट दिया चो त बाबा ने को अने के को कोणा विदो कोणो जो विदो तो ख्वाजा अब्दुल्ला जे मथा जी कोणो पयो जेको मुस्तकबिल में मदीने जे मीर जो बाबो सोनो ॾाढो सभिनी अरबनि चयो त बाबा अहिड़ो सुहिणो ॿार कीअं कोन पोइ छा कयूं पोइ मशवरो करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाबे जे एवज़ में 100 ऊठ कोठो साईं फरमाया मां 2 ज़बीअनि जो पुटु आहियां मुंहिंजो बाबो कुसंदे बची वियो इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुटु इस्माइल अलैहिस्सलाम दुआ घुरी इब्राहिम अल्लाह मुंहिंजे पुट जे औलाद मां वो मोहम्मद पैदा कर जेको सॼे जहान जो सरदार मुझे पुट जी औलाद दोस्तों अब ने लाउड के ठाए ना पुट तू फोन ते गालाए तो थोरो खोले से ओ बाबा ओ चाचा पूछे दो थोरो ठाए ना सोना साईं ये न कर मेरी वो कला खन वाइस तक है ये आए त भलो पर पाण ना आयो गाड़ी जी लाइ नहीं हो जे ड्राइवर न हो जे हलंदी ड्राइवर वरी से यार बाबू अब्दुल्ला चूंडे अमर आमना चूंडे आमना माना अमन वारी बस आ चले आमना माना अमानतदार न हथ न लाए सही थोरो हेॾो नचा तो ये सीट हलो तो वरी ख़राब कर तू वेही रहो न पुट वेही जो न कुर्सी ॾियोस न बुट चो ई ॾेई रूपोस त न आमना माना अमन वारी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बाबो ॾाढो सुहिणो हो हर औरत भी चाहे त मूं सां शादी करे पर मिठे मोहम्मद करीम जी अमल चूंडे आमना
वहब जी थी, फर्र जी थी, अम्मा भी चूजे, अबू भी चूजे, जबल शहर मको पाक चूजे, महीनो जबल जो रबियुल अव्वल, रमजान में न जाओ, मुहर्रम में न जाओ, बिन महीने में न जाओ, रबियुल अव्वल में जाओ। छो तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु मुल्क में खिज़ाई माण्हू मां के गारे ॾींदा, पीउ जी इज़त न, नंढे जी शफ़क़त न, वॾे जी इज़त न, थोरी थोरी ॻाल्हि ते जेकॾहिं ढेरो कंदा हा त सालनि जा साल उहा लड़ाई हलंदी, खून वेंदी। कारे जे मथां कारे खे फौज थिए, बाबा तूं रंग जो कारो आहे पर थी असां भालाऊं सोणो। एॾा माण्हू डरंदा हा, एॾा बेहया जो काबतुल्लाह जो तवाफ़ उघाड़ो कंदा, एॾा ज़ालिम हा जो पंहिंजो ॾियरियूं सिंध पूरी इहो आलम मक्के पाक में अल्लाह बाजा फरमाए वो तो मैं आला दर्जे वारो रसूल जनाब हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मबूस फरमाए जमल जो महीनो रबियुल अव्वल माना पहली बहार अगर में खिज़ान उन रबियुल अव्वल में करे मदीने जो मीर याद और क़यामत ताईं खिज़ान न आई, बहार ही बहार। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जमल जो टाइम बाखफरदा जो टाइम सुबह जो सवेर नमाज का बोल पे जमन सजद का बोल पे जमन इनमें विराल खाना रात थी दिया सिजला तो सब मारू घर ही ना अब कारी रात आजो घर छोकरा घर अचो जानवर घर में पखी घर में हर मारू घर में बाबा रात आकारी और जने सुबह सादिक थी दो बात फुटंदी आ शुक्र आजादी दान तनरा बार भी तनान बाबा राती कारी रात भई दी वची इन तैबती मदीने के मीरा आमिना के लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन तैबती जमन दुनिया वारन के दी के तरो हो मजलूम हो घबरायो न जुल्म जी कारी रात हली वई न्यारियों कहाँ पे न घबरायो ता भी पूछने का बची वियो औरत जी भी इज्जत थींदी अबे जी इज्जत थींदी अमर जी इज्जत थींदी काबतुल्लाह जो भी न घबर काबतुल्लाह जो भी मान वधंदो अल्लाह अल्लाह इन टाइम ते मुझो साईं जव अमर आमना फरमाए थी जीअं जो मुझे कमरे में नंढड़ो ॾीओ पियो भरे तेल विझण जी ताकत कोन हुई एडी रोशनी भी कोन हुई अम्मा फरमाती थी जो मुझे गोद में आयो ये जो नजर कया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बात सजो कमरो नूर सां भरजी वियो अया जो ॾिसां पको पाक सजो नूर सां चमके पियो ये जो नजर कया त शाम मुल्क जूं मारियूं भी मां आमना मके मां पई ॾिसां ॾाढा सुभान अल्लाह नथा चओ न ईंदी त वॼा जेके ईंदी आहे उहो चए मां त पंहिंजे वाइस में चवंदो आहियां जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो अब जेको हो रहिया चवंदो पंध बि राज़ी हो न हितां जो मके मदीने पंध हलो त 3 साल लॻंदा पहिरों मुल्क पर जे ॾाढा सुभान अल्लाह चवंदे त जहाज़ कराची मां खणंदई त 3 कलाक लॻंदई ॾाढे पाक नबी इमामुल अंबिया जावा हुजूर जी हिदायत जो नूर आयो असा जो इनकलाबी पैगंबर वडो इनकलाब आयो नौशीरवान के महल में सिलसिलो आयो 14 किगरा गरीब ईरान जी बाही सामी वई खुदा दी ज़ात जो कसम यमन दे अंदर नौजवान पुतो खाने में आयो पुतक दौला कयूं पे सिद्धो करे नवरियूं पुतन सा गालाए पयो सजी जिंदगी पुतन न गालायो पर उन्हनि गालायो हो अल्लाह अल्लाह शाबा चवने हेते पुता के बीमारी केड़ी लगी आ जो सिखाई नथा बियो पुत्र में आवाज आयो अशहदु 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 अल्लाह
सच बुतल में आवाज आयो शाहिदी दिन लगा असांजी इबादत खत्म असांजी पूजा खत्म असांजो पालो पटण वारो आखिरी नबी मोहम्मद जबी चुको इनकलाबी पैगंबर आयो त इनकलाब खुदा जी ज़ात जो कसम अॼु त माण्हू चवंदा नबी साईं जाओ न आहे हिकिड़ी अहिड़ी जमायत बि अथव नबी जाओ न आहे आयो आया आया नूर वाला आया अब ये नारा था लड़का में नहीं आता और लोग लो ऐसा और लो गधा गाड़ा उठ गाड़ा घोड़ा गाड़ा वाला जुमरी जश्न पर वजह न जाओ ना असा राजो असा जो बंदी राजो मोहम्मद जायो बिया आयो बिया मक्के में जाओ आ मदीने में नबी थी आयो आ मक्के में जाओ बदर में नबी थी आयो मक्के में जाओ ओद में नबी थी आयो आ मक्के में जाओ तबूक में नबी थी आयो मक्के में जाओ ताइफ में नबी थी आयो अल्लाह ओ कलमे वारो मुसलमानों मुझे मिठे मोहम्मद करीम जो जबर भी मुबारक आ त मिठे मोहम्मद करीम जो अचल भी मुबारक आ जावा तू असा वगर तो नहीं असा जावा से के पतो ही नहीं अबो बे सुबह जो बुधाए त माके छटरी लखड़ू जाओ अम्मा जे पेट में अम्मा जो पेट वडो अम्मा जे खची उगराई अम्मा जे पेट में आया से अम्मा की तकलीफ पेट वडो 8 महीने वडो 9 महीने वडो घुमण का लाचार असा जावा से के पत्तो न पयो ए मोहम्मद रबी चे तो मां जाए में तो पाक थी करे जाए पाण तो साईं को पूछो ना हे तो चवंदा न जाओ पाण को पूछो ना साईं तू आयो आया जायो साईं पाण तो चे इन्नमा वुलिदतु मुतहरा इन्नमा वुलिदतु मग़सूला इन्नमा वुलिदतु मकहूला इन्नमा वुलिदतु मुअत्तर अल्लाह मुझे सही फरमाए तो मैं जाए तो पाक थी करे जायो ने इन्नमा वुलिदतु मग़सूला मैं जाए तो गुस्ल भी चलो हो इन्नमा वुलिदतु मुअत्तर मैं जाए खुशबूदार थी करे जायो ने सरमो भी पाकल नालो भी वडल सीध भी निकल तो और भी चल साईं जे जावा त मक्के जे घर में मुझे सही जे जमन जी खुशबू पहुंची वई हैरान थी विया माण्हू काॾो खुशबू आई सिगंदा सिगंदा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े ते आया हुज़ूर जो दरवाज़ो खड़कायो मुझे सही जो ॾाढो सही निकिरी आयो मक्के जा माण्हू पुछंदा हे छा ॻाल्हि आहे तुंहिंजे घर मां खुशबू पई अचे चई पियो वियो मुंहिंजे साईं खे खणी आयो आका से गई करे चवे तो ओ मक्के वारो बि तका ॻाल्हि कान्हे अल्लाह मुंहिंजे पुट अब्दुल्लाह खे पुट ॾिनो आहे जंहिंजे जबल जी खुशबू जे घर ताईं पहुची वई आहे ॾाढा त चओ ये जो की सब हैरान थी विया वाह जो वाला सुरमो पातल सीध निकल खुशबूदार हल्को भी चवे नालो असा रखंदासीं ओ वञो बार भलो को पियो चए अब्दुल्ला नाला पे तस्वीर को पियो चए अब्दुल्ला को चए अब्दुल मनाफ पर मुझे साईं जी अमड़ा नथी चवे थी मक्के वारो तवा नालो न रखो चए ॾिनो आहे नालो पाण रखियो आहे छा रखियो अथसी अमड़ा भी चवे मक्के वारो जॾहिं मुंहिंजे पेट में ॿार न हो मांखे पतो ई न पियो जॾहिं ॿार पेट में आयो मां जा पेट वॾा थींदा मुझो पेट वॾो न थियो पेट जेतिरो हो अम्मा फरमाए थी मांखे ओकराई अचे मुश्किल रखां वधीक खुशबू पई अचे अम्मा फरमाए थी मां घुमां पथर नरम मां घुमां खूह ते वञा त बकियूं पाण पोयां पियूं हलनि अम्मा फरमाए थी खूह ते वञा पाणी पाण इस्तक़बाल कई पियो अचे अम्मा फरमाए थी मां सुठी पई आहियां मुबारको ॾियण वारा मूंखे
के मुबारकों पे जाने चाका चौने आवाज का दंत पुष्रा किया आमिना व इन्ना की कदा हमलत बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन। आमना बीबी मुबारक हो जने तुझे पेट में को मामूली बच्चों ना है अकेले पोए जो सरदार अल्लाह आवाज आया ओ आमना जने पुत्र जमाई नालो रखा फसदी मुहम्मदा पुत्र जमाई नालो रखा मुहम्मद नालो भी चुनी मुहम्मद जी माना चाहे कहीं भी नबी के नाले मुबारक में ये लोग कमाल ना है जो शान की तरफ इशारों कर आदम उलमा माना लिखी आदम जी माना कर रंग दे इशारों नूह माना आराम इसहाक माना मुरकंदर मूसा माना पानी माना लधल ईसा जी माना गारे रंग वारो रंग दे इशारों कर रंग गारो मोहम्मद जी माना तारीफ कहे मोहम्मद जी माना वाखाणियन मोहम्मद जी माना सारायन मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ आसमान में हुजे मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ सिज में हुजे चंद्र में हुजे मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ ज़मीन में हुजे जबलनि में हुजे वणनि में हुजे जानवरनि में हुजे पखियुनि में हुजे मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ जनाबे आदम नबी कयो जनाबे नूह नबी कयो जनाबे दाऊद नबी कयो मोहम्मद उनखे चइबो जंहिंजी गुरु जनाबे इब्राहिम नबी कई ओ मुंहिंजा मौल मां तुंहिंजो घर बैतुल्लाह ठाहियो उस्ताद खपे उस्ताद हुजे जेको मोहम्मद तुंहिंजो ईंदो जंहिं मोहम्मद करीम जे करे आसमान खे बुलंदियूं मिलियूं जंहिं मोहम्मद जे करे चंद्र में चांदो थी सिज में रोशनी सितारनि में सूह जंहिं मोहम्मद नबी जे करे ज़मीन खे कर मिली जंहिं मोहम्मद नबी जे करे जबलनि खे मज़बूती मिली जंहिं मोहम्मद नबी जे करे अल्लाह मखण में मज़ो आयो खीर में मज़ो आयो जंहिं मोहम्मद नबी जे करे माखी मिठी थी वो मोहम्मद मुंहिंजी औलाद मां पैदा कर मोहम्मद उनखे चइबो जंहिंजी बिशारत जनाबे ईसा नबी ॾिनी मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बअद इस्मुहु अहमद मोहम्मद उनखे चइबो खुदा जी ज़ात जो कसम जंहिंजी तारीफ़ तौरात में लिखियल ज़बूर में लिखियल अल्लज़ीन यत्तबिऊन अर्रसूल अन्नबिय्यल उम्मिय्यल अल्लज़ी यजिदूनहु मकतूबन इंदहुम फित्तौरात वल इंजील मोहम्मद उनखे चइबो जंहिंजी तारीफ़ तौरात में लिखियल ज़बूर में लिखियल इंजील में लिखियल ओ कलमे वारो मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ खुद अल्लाह पाण क़ुरान में थो करे त वरफ़अना 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 लक ज़िक्रक दादा चवंदे त मदीने वींदे मोहम्मद माना तारीफ़ कयल वाखाणियल चाहे भैया सारायल मोहम्मद जी माना मोहम्मद चवंदो तव्हां ॿ दफ़ा पाण में चुमी ॾींदा तव्हांजा चप चओ त ॾाढा नथा चओ हवा मोहम्मद मिठो हल खुदा जी ज़ात जो कसम माखी में एॾी मिठाण न आहे जेॾी इस्म मोहम्मद में मिठाण नालो बि चूंडे शहर चूंडे महीनो चूंडे ॾींहुं सूमर जो चूंडे राति सूमर जी चूंडे अबो चूंडे क़ौम चूंडे कबीलो चूंडे राति चूंडे ॾींहुं चूंडे मोहम्मद मुस्तफ़ा जो अबो चूंडे अमर चूंडे अल्लाह मिठे मोहम्मद जे नाले खे बि चूंडे चवंदो सुभान अल्लाह मिस्त्री मटिजी वई नारे तकबीर ॾाढो नथा चओ ॾाढो नथा चओ हिन कम ई लाइ छॾियोसीं हो चङो रखी वियोसि चवंदा तॾहिं वॾा चवंदा त हलंदे डांद खे लठ न बि आहे अब चवंदा आहिनि न असुली वारो ठाहे थिए हे त पाकिस्तान खे थो ॾिसे हेॾो ओ दोस्तो मां यहाँ लाउड वारो मोली लाउड मिलंदो 3 कलाक बाद न मिलंदो 15 मिनट
चो सुभान अल्लाह थोरो थोरो डाले दो 2 बजे खैरात खाईंदासीं सब चो सुभान अल्लाह जागो था न अब ॾींहं जो जागो था न रात आ ॾींहं जेके चओ था रात हथ खणो हिकिड़ो जेके चओ था ॾींहं आहे 2 हथ खणो अब आओ सवेर सही करे तो पुट सही कर तो वाइस कया न सही कर मुझा बाबा थोरो ठाहिस तूं भला उते तो तूं ठाहिस महिरबानी कर अलाह हयाती ॾींदई बरकत कंदई हाँ चो सुभान अल्लाह मोहब्बत से चो सुभान अल्लाह दोस्तों अबो चूंडई अमल चूंडई नालो चूंडई मिठे मोहम्मद करीम जे खीर पीअण वारी दाई बि चूंडई हलीमा खुदा जी ज़ात जो कसम तवज्जो कयो 299 ताईं मके में आयो हुजूर जे दरवाजे ते बीह करे हरिओम पियो वञे छाजे लाइ जे अबो कोने पैसा न मिलंदा अम्मा हलीमा पाण बीमार ॾाढी दुबड़ी होरया मके पाक में पहुती बार का माई दाई ॾाढी देर सां हिते वॾे रंजा ॿार खजी विया हिकिड़ो ॿार आहे जंहिंखे अबो कोन्हे चवे थी मूंखे हुन जे दर ते वठी हलो अची करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े ते बीठी अंदरां आवाज़ आयो कि अम्मा मुंहिंजो नालो हलीमा मां सादीअ कबीले जी आहियां शाम मुल्क खां हली आहियां असांजे मुल्क में ॾुकर पियो असांजे मुल्क में एॾो ॾुकर बकरनि खे गाहु खाइण लाइ कोन्हे मां पाण बीमार चयमि त भला को बचो खणी अचां त गारो थी थिए अम्मा आमना चवे थी माई हलीमा ॿार आहे पर अबो कोन्हेसि अम्मा दी चवे अम्मा हलीमा दी चवे अबो कोन्हेसि तूं त कुझु ॾींदी आहे अॼु मां छा ॾींदीमांइ मां पाण ग़रीब मुंहिंजो बचो यतीम खणी वञो पोइ हाणे त गंज ॾींदीमांइ अम्मा आमना के अम्मा हलीमा चवे थी ओ बीबी हलीमा भला कर त खोल न ये दरवाजो खुलियो अंदर कदम पहुचंदा आया जो कदम पहुचंदा अम्मा हलीमा चवे थी माई आमना ईअं थी चए असांजे घर में कुझु न आहे तुंहिंजे घर में अहिड़ी खुशबू जो कैसरे किसरा जे बादशाह जे महलातुनि में बि न आहे अम्मा इहा वाकई खुशबू आहे पर इहा असां पैसनि ते न वरिती जंहिं बच्चे खे खणाई हुन मुंहिंजे मोहम्मद करीम जी खुशबू अथई अम्मा मूंखे बचो त ॾेखार हुजूर पुराणो रहमत वारे नबी जे मथां अची यमनी चादर पई अम्मा हलीमा पेरनि खां बीठी अम्मा आमना मथनि खां बीठी अञा हीअं चादर जो मथे कयईं अव्वल ओ मुस्लमानो कोट बि मामा जे इलाइक़े वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम हीअं जो मथे चादर कयईं अम्मा हलीमा चवे थी मां सम्झुमि त बचो निंड पियो हूंदो पर निंड कोन पियो हो अञा जो ॾिसां हुजूर जे चेहरे खे जो ॾिसां मुंहिंजे दिमाग़ खे चकर अची वियो अञा जो ॾिसां ॿार निंड न पियो हो ॿिए हंधि बि न पियो ॾिसे अम्मा हलीमा फरमाए थी मूं ॾे ॾिसी मोहम्मद मुर्गी पियो हो अम्मा फरमाए थी वाह जो बच्चो मूंखे प्यारो लॻो मूंखे पैसा विसरिया अम्मा हलीमा फरमाए थी पोइ कलमे वारो हीअं खणी करे मिठे मोहम्मद करीम खे हीअं भाकुर पाए हीअं चुमी ॾिनई अम्मा फरमाए थी ख़ुदा जी ज़ात जो कसम लूण लूण ठरी पई सुको पासो साओ पइजी नथो चए सुभान अल्लाह चईसि अम्मा रुपयो बि न ॾे मोहम्मद ॾे त खणी वञे चाहिए की पैसा भी चले बस गलती आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खणी हली सीरत जा किताब लिखंदा आमना पोयों थी अचे बीबी हलीमा पीउ त मुंहिंजे साईं खे खणी चुमी ॾेई चवे थी आमना हलीमा मुझे पुत्र जी पार थी हवा मां घबरा न वरी खणी हली वरी पोयां अचे अॼु बीह त वरी बीठी बीह करे चवे थी मूंखे ॾे वरी साईं खे भाकुर पाए चुमी ॾेई चवे थी हलीमा मुंहिंजे पुत्र जे खीर जो बि ख़्यालु कजांइ हवा मां घबरा न टियों दफ़ो जो आई त अम्मा हलीमा सम्झी वई त माई ॿार न ॾींदी प्यारो अथसि जल पकी करे अम्मा हलीमा फरमाए थी मां चयो मां संभल मायर ॾाढो ॾिठो न
पर तो जेड़ी मां मांखे नजर ना आई, बच्चे के छड़े ही न थी, अम्मा आमना रोई वेठी। ओ कलमे वारो अम्मा आमना चवे थी हलीमा सच थी चवे, मूं जेड़ी मां न ॾिठी हूंदई, मांखे बचड़ो हिकिड़ो, इन जे करे मां रोवां पई, इन जे करे मां भारत पई कयां। हलीमा बीबी ॻाल्हि ॿुध, तो बि ॿार ॾाढा पालिया हूंदा, पर मुंहिंजे पुट जहिड़ो वरी तोखे पुट ई कोन मिलियो हूंदई। सच थी चवे माई, खणी हली उनजो मुड़ुसु दरवाज़े ते, वेचारा ग़रीब, कुछ कोन हो, डुकर पियल हो मुल्क में, शाम मुल्क खां हली, ॿार सभु वॾे जा खजी विया। पीछो हलीमा ॿार मिलियो, बेचारे खे अलाए एॾो मायूस न थींदासीं, अलाए मां ॾींदी अलाए न, हीअं मुंहिंजे साईं खे लिकाई खयूं बि अचे, हीअं बंदि कयूं, हीअं ॿार निकिरी चवे थी हार सा मुबारक अथई, चओ न सुभान अल्लाह, हार सा मुबारक अथई, शादी मुबारक थी ॾे, चई बचो अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैरत। ओ कोट मीर मोहम्मद जे ॻोठ वारो, हिन ॻोठ वारो, साईं साईं नजीबुल्लाह साहब जे ॻोठ वारो, ख़ुदा जी ज़ात जो कसम तोखे मुबारक, मांखे मुबारक, कलमे पढ़ण वारो तव्हां सां सभिनी खे मुबारक, तव्हां असांखे अहिड़ो मिठो मोहम्मद करीम मिलियो जो असां गुनहगारनि जा बेड़ा पार थी विया। नबी मोटाईंद, साईं न मोटाईंदो, ख़ुदा जी ज़ात जो कसम तवजो कर, हुजूर जो अबो भी जोड़े, अमन भी जोड़े, खीर करण वाली दाई, ॿुधो ॿुधो ॻाल्हि थी याद कयूं वञा। अम्मा हलीमा थी चवेसि, अम्मा आमना थी चवेसि, हलीमा हिकु शर्त सां ॾींदी मां। चई कहिड़ो आहे शर्त? चई मुंहिंजे बच्चे खे खणी वञो, जॾहिं वॾो थिए न पोइ आणजांइसि घुमण जे, पोइ मां हिनखे पंहिंजे पीउ जी क़बर ॾेखारियां। हिन जो पीउ वियो वापार थियो, पोइ मूंखे चई वियो त आमना मां मोटंदुसि, वापार खां मोटंदुसि, मुंहिंजो इंतज़ार बि कजांइ ऐं मुंहिंजो अचण जो ॿुधी इस्तक़बाल कजांइ। जॾहिं काफ़िला मोटिया वापार खां वापसि, अम्मा आमना फरमाए थी मां इंतज़ार कयो ऐं उन्हनि घर जी सफ़ाई बि कई, कपड़ा भी मटे, पंहिंजे शोहर पंहिंजे सरताज पंहिंजे मुड़ुस जे लाइ दरवाज़े जी ॾेवरी खां बीह रहे त मुंहिंजो शोहर थो अचे, अब्दुल्लाह थो अचे, छो त अब्दुल्लाह सोनो हो, चओ न सुभान अल्लाह, अब्दुल्लाह सोनो हो न, अचे बि न आयो। अम्मा फरमाए थी माण्हू आया ॿिया, ख़बर पई त आमना बीबी तुंहिंजो मुड़ुस अचे पियो, पर रस्ते में फौत थी वियो, बुखार थी पियुसि, मदीने जे ॿाहिरि के इलाइक़े में असां हुनखे दफ़न कयूं, तंहिंजे करे हलीमा मोहम्मद पेट में हो 6 महीने जो त पीउ मरी वियुसि, तंहिंजे करे तूं हिनखे वठी अचिजांइ त मां हिनखे पंहिंजे बाबे जी क़बर ॾेखारियां। साईं जन 2 साल गुज़री विया, 2 साल 4 शान सालनि जा था, मां हलीमा मिठे मोहम्मद करीम खे वठी आई अमर आमना ॾे। आमना बीबी तुंहिंजो पुटु हाणे घुमण जहिड़ो थियो, अम्मा हलीमा जी चवे हे तुंहिंजो पुटु। अम्मा आमना उम्मे ऐमन खे चयो, उम्मे ऐमन तयार थी, मोहम्मद खे बि तयार कर, पाण बि तयार थी। नंढड़ो काफ़िलो मके खां निकितो, ख्वाजा अब्दुल मुतलिब चवेसि थो अमड़ काॾे पई वञे, बाबा मां पेकनि वारे पासे ॾे पंहिंजे पुट खे पंहिंजे पीउ जी क़बर ॾेखारे अचां। ख्वाजा अब्दुल मुतलिब थो चवेसि आमना जी मूजब आमना मोहम्मद जी पारत अथई, वापसि वठी अचिजांइसि। खाओ बाबा, हुजूर फरमायो सफ़र कंदे 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 उन बाबे साईं जे क़बर ते आयासीं। अम्मा मथां बि चयो पुट हेॾे अचु, बाबा साईं जे क़बर जे मथां बि चवे थी अस्सलामु अलैकुम या अब्दुल्लाह, हे अब्दुल्लाह मुंहिंजा सलाम क़बूल कर। अब्दुल्लाह तूं चई वई इंतज़ार कजांइ, इंतज़ार बि कयो मां, तूं चई वई त मुंहिंजो इस्तक़बाल
भी कजाए इस्तिग़फ़ार दिला भी तो भरपूर ना है अब्दुल्ला तुझी अमानत मुझे पेट में अब्दुल्ला अल्लाह तो के पुत्र नो मजा जो नालो मां मोहम्मद रखियो अब्दुल्ला मोहम्मद भी कब्र दे बता भी सलामत हो करे अब्दुल्ला कब्र मां त निकली उठी भी सरबत हो के सोनो के रो पुत्र नो मोहम्मद जो तेरो तदिस पाजे मोहम्मद जो किलो तदिस पाजे पुत्र जा कपड़ा तदिस पाजे पुत्र जो नक मुबारक तदिस अल्लाह अम्मा आमना रोई करे चले थी अब्दुल्ला कब्र मां निकली मोहम्मद ने हलन जी लोड तदिस आए मुझे साईं जी अमर हुजूर जो क्यों भी बयान करे कन्न मुबारक चप मुबारक साईं फरमाए मुझे अम्मा रोए भई रोड़ी वनी पांजी अमर के भाकुर बातों में अमर चयो पुत्र मोहम्मद अच तो हलो ये ते तुझे बाबे जी कब्र ओने वयो आज तक कोई न मोजो वापस अची एक जाए जाया से अब वज अम्मा उते वेठी अमर मां के चयो पुत्र मोहम्मद हे देख अम्मा मुके भाकुर पाए अम्मा चुमी दी अखिन ते चुमियो चपड़ ते चुमियो नक ते चुमियो सीने ते चुमियो निर ते चुमियो गल पई चुमे चप पई चुमे भाकुर भी पाए मां चो मास ओ मुझी मिचली जी जलमड़ अज प्यार जवान दास ॾाढो निरालो अम्मा एॾो प्यार छो पई करे अम्मा छा ॻाल्हि अमर मां खे आया प्यार मां चुमी ॾिनी चई पुट मोहम्मद वेठो तुझी अम्मा तोखे भाकुर पाए तो मां सिकल आहे कहिड़ी ख़बर मथां तुझी अम्मा तो सां वरी न मिले हुजूर फरमायो मां पंहिंजी अम्मा सां चुमड़ी पियो अम्मा खे मां बि चुमियूं ॾिनियूं मुंहिंजी अम्मा भाकुर पाईंदे चुमियूं ॾींदे फौत थी वई हुजूर अम्मा खे पोइ चई अम्मा मां कीअं वापसि वञा अम्मा मां खे अबे जी क़ब्र ॾेखारण आई आहियां अम्मा तूं मोकिलाए वई आहे रब तो फरमाए सोहणा हे काफ़िर मके वारा पिया बकवास कनि मोहम्मद खे रब छॾे वियो अल्लाह फरमाए वद्दुहा कसम तुंहिंजे चेहरे जो वल्लैलि इज़ा सजा कसम तुंहिंजे वारनि जो मां वद्दाक रब्बुक वमा क़ल न छॾियो मां न मुंहुं मोड़ियो मां वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला पहिरीं ज़िंदगी खां तुंहिंजी पूरी ज़िंदगी भली दुनिया खां आख़िरत भली वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा ओ मुंहिंजा मोहम्मद एॾो ॾींदो मां पाण चवंदे बसि मौला तूं घुरंदो वेंदे मां ॾींदो वेंदुसि तूं चवंदो वेंदे मां बख़्शींदो वेंदुसि सोहणा हे काफ़िर पिया बकवास कनि असां त उन टाइम तोखे न छॾियोसीं जो अम्मा झंग में मोकिलाए वई अम्मा हली वई अबो कोन यतीम खे हर को धिका ॾींदो यतीम खां सभु बेज़ार यतीम खे कोई खणंदो न आहे अलम यजिदक यतीमा तूं यतीम है मां तोखे खयो मां तोखे जगह ॾिनी मां तुंहिंजी परवरिश करे वॾेरनि खे परे करे सोहणा तुंहिंजे सिर ते नुबुवत जो ताज रखियुनि सोहणा असां तोखे मथे घुरायो मूसा रणी उभो करे रब यारीनी असां जो ज़िलन तरानी सोहणा वॾा इंतज़ाम करे मथे घुराए मां रब करीम कचहरी भी कई मां त दीदार भी करायो मां चओ न सुभान अल्लाह वद्दुहा तुझे चेहरे जो कसम वल्लैलि इज़ा सजा मां वद्दक काफ़िर दिल कद वद्दक छॾे मां वद्दक भला ॿुधाए अल्लाह तो फरमाए सोना ॿुधाए तुंहिंजो चेहरो भी को छॾण जहिड़ो आहे चओ न सुभान अल्लाह ठाहींसि भी पाण ठाहे करे चए कसम तुझे चेहरे थोरो सोचो ठाहियो रब चए तो कसम तुझे चेहरे जो कसम तुझे वारनि जो ईअं बि चए तो मूंखे कसम उन माउ जो जंहिं मुंहिंजे सोणे मोहम्मद खे ॼणियो ॼणींदी हर माउ ॼणण वारीअ जो कसम आहे जेका माउ ॼणी थी हुनजो कसम मोहम्मद भी जाओ तफसीर लिखन था
अल्लाह तुझे कसम मांखे उन मां जो जे मुझे सोहणे मोहम्मद के ॾिने कसम जो करे तो जैसे लामरुका इन्नहुम लफी सकरतिहिम यामहून कसम मांखे तुझी उम्र जो चोना सुभान अल्लाह कसम शर्म के जो कसम बोकड़े ओ कलमे वारो उन मोहम्मद के नाराज न कर नबी के खुदा जी ज़ात जो कसम बना लो चोनो खीर पियण वाली दाई हलीमा चोने जने वडो थो मोहम्मद जो बीबियूं चूंडे मोहम्मद जे निकाह में आ गई नबी के सहरा भी तो अल्लाह चूंडे दिना न तो जे सुभान अल्लाह सहरा भी चूंडे तू पांजे पुट जो निकाह कंदो आहे त घर चूड़ी भला हुजन गैरती हुजन पर्देदार हुजन जिंदगी जो मसलो आहे मता को आंगुर करे त पुट खे अहिड़े घर में शादी कराई दे के लांगड़ ला बेपर्दे वारा तू पांजे पुट लाइ पियो सोचे तू पांजे पुट जूं शादियूं भला घर पियो सोचे गैरतदार भलो घर हुजे मुझे पुट की शादी हो न थे तोखे पुट प्यारो आहे तव्हांखे पुट प्यारा आहिनि ॻाल्हायो न था प्यारा अथव न गला त भला त घर हुजे न घर भलो हुजे छोकिरी भली हुजेसि इज़त वारा हुजनि गैरत वारा हुजनि तोखे पुट एॾो प्यारो न आहे अलाह खे मोहम्मद कहिड़ो प्यारो जो चए थो कसम आहे तुंहिंजे चेहरे थोरो ॾाढा त सुभाणे ऐं बसि जल्दी ख़तम थो कयां अल्लाह तुझे कसम तुझे वारन जो अल्लाह तुझे कसम तुझे उम्र जो एडो प्यारो था एडो प्यारो जो सोहरा चूंडे नहीं से अज एक भौंके कुत्तो पे भौंके भौंक पे करे लबाड़ पे हणे को कराची में को लाहौर में को इस्लामाबाद हेड़ा हा तू पुट जो रिश्तो भले घर में करे अल्लाह पांजे महबूब जो रिश्तो एड़न घर में कयो जो 14 सदी वारो पे भौंक 14 सदी वारो पे जे मोहम्मद जा सोहरा खराब 14 सदी वारो पे जे मोहम्मद जी ज़ाल हेड़ी अल्लाह के मोहम्मद जो प्यारो आहे या न ॻाल्हाइण था अरे तो क्या खबर है जो मोहम्मद मुस्तफा के बे काफर चवन उतबे वारा बिया टिया चरियो शायर नबी के बे चरो जन अल्लाह फरमायो नून वल कलम वमा यस्तुरून आई जे काश लाउड हो जे माशा क्या लाउड वाला दा वेणो दादा संजी गिला है मोली गिड़े पैसा भी मानू भरंदा लाउड वालो अल्लाह कसम करी चवे तो मुझा मोहम्मद काफर पे चवंद मोहम्मद चरियो ना ना अल्लाह तो फरमाए कायनात वारो मुझो मोहम्मद सजे दुनिया के शान जो सरदार था नाम दादा सुभान अल्लाह बिल्ला ये भी पोए दे ता हम भी पे कहां तो जो मलाड़ करे जो कहां तो मुझे साथ दियो मुझे दिल खुश थी दिया जो सुभान अल्लाह चंदो अल्लाह मुझे दिल की ताकत ही दिया ओ कलमे वाला रब तो फरमाए ना मैं मुझे सोना फरमाए तो इन्नका लअला खुलुकिन अज़ीम वदे अखलाक वारो अज़ीम नबी वो नबी भी अज़ीम उन नबी जा अखलाक भी अज़ीम था उन नबी जे मथा मां कुरान भी अज़ीम नाज़िल कयो मां नबी भी अज़ीम कुरान भी अज़ीम मोहम्मद जा अखलाक भी अज़ीम अॻिते अल्लाह छा थो चवे अल्लाह ताला ॾह उन जा आइब कढिया जेको मोहम्मद खे चिरे ॾह गिला खोरा चुगल खोरा माण्हू वेड़ाईंदो आहे हेड़ियूं ॻाल्हियूं आख़िर में अल्लाह तो चए उतुलिम बाद ज़ालिक ज़नीम मौलवियुनि खां माना पुछजांइ अल्लाह तो चए त बेनिकाहीअ जो पुटु आहे अल्लाह तो चए जेको मोहम्मद जो गुस्ताख आहे उहो हलाली न आहे चओ हरामी आहे चओ मोहम्मद जो गुस्ताख हलाली न आहे हरामी आहे पोइ मोहम्मद जे साहब जा गुस्ताख वरी हलाली थींदा छा
कुत्ता कुत्ते का भाई है। मोहम्मद जो गुस्ताख हलाली ना है हरामिया उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम ज़ालियानी जो पुटरा वनी मां जब बता खड़ी भी तो मोहम्मद हे मुझे गाली बयान कर न मता है नहीं तू बुधा मां दी चए मोहम्मद जो सच्चो आ तो निकाह जो ना है बेनिकाह जो मोहम्मद जो गुस्ताख हलाली ना है हरामी अल्लाह की इनु मोहम्मद प्यारो केदो प्यारो पाक नबी इमामुल अंबिया के हर से चूल्हे नहीं चौना सुभान अल्लाह अबू बकर भी चूल्हे नहीं उमर भी चूल्हे नहीं उस्मान न्याणो भी चूल्हे नहीं अली भी चूल्हे नहीं शहजादा नवासा भी चूल्हे नहीं हसन हुसैन जन्नत जे जवान जा सरदार न्याणियों भी चूल्हे नहीं पर नंढे में नंढी न्याणी जन्नत जे औरतों जी सरदार उन मोहम्मद के नाराज न कर हुजूर के राजी कर हुजूर के नाराज न कर खुदा जी सा जो कसम जो रब तुझे वला सौफ युतीक रब्बुक फतरह सोना सा तो के राजी कंदा से सोना सा ते क़यामत जी गाल का कयो पर मोजा दिल पर दुनिया जे अंदर असा जी तो चयो असा ये कयो सोना वो दिया थई काबे जे काले किला में हथ विझी दुआ घुरी आई सोना मा तो के उमर फारूक ने दो हथ कयामा भी हो सायो तो इशारो कयो मां तकरीबा तकरे नो मां सोना तो हथ कया अबू बकर जी मां मुसलमान अबू हुरैरा जी मां मुसलमान सोना जी तो चयो असा ये कयो अया पको दलील दे मोजा सोना ओ मोजा दिल भर अरे दुनिया के अंदर जेको कैसा तार कंदो उन के ही चोंदो तमा तो जला ही भी कयो ये तकलीफ भी ये गाल भी अल्लाह पाजे हबीब के चवे तो सोना तो हथ खड़ा कया सभी वो सायो तो इशारो कयो असा तजुर्बा तो कयो सोना तो हथ कया मां उमर फारूक तो केरनो अल्लाह अल्लाह अया भी गाल बुधाया सोना मदीने में नमाज तो पढ़े सोना असा जो आगो हो बैतुल मुकद्दस में मो करे नमाज पढ़ो सोना 7 महीना या 17 महीना उरे पढ़ी सोना एक दफे तवा नमाज पे पढ़ो हवा जो मुंह बैतुल मुकद्दस रे हो सोना नमाज में अमा पांचो चेहरो मचे गयो अमा जे दिल में ख्याल हो किबलो मटाया अबे इब्राहिम ने ख्याल बैतुल्लाह ने मुंह करे नमाज पढ़ो सोना तवा नमाज में चेहरो मचे गयो कुरान तो फरमाए कद नरा तकल्लुब वजहिका फिस समा वलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा ववल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम। देखो डाला सुभान अल्लाह चाहे मस्जिद हराम ने सीए मदीने भी ने अल्लाह तो फरमाए सोना नमाज में तो चेहरो मथे नमाज कद नरा तकल्लुब पानी आए कोने खैरा सोना तो चेहरो मथे गयो असा तो जे चेहरे के दिठो चवण सुभान अल्लाह मोहब्बत सां चो बस तो क्या सोना तो चेहरो मथे गयो मथे अलाए छा तो करे छॾे 5 मिंट जान छॾे बस तबाह कर रात घर मोटी वञा बस नौ दादा तू होशियार माना नौ मिस्त्री हर शइ जो ज़्यान सोना तो चेहरो मथे कयो असां तुंहिंजे चेहरे खे ॾिठो तुंहिंजो इरादो हो बैतुल्लाह ॾे मोह कयां असां देर न कई उन वक्त जिब्रील की भजाए तो वञो मुझे मोहम्मद जो इरादो थियो बैतुल मुक़द्दस का चेहरो हटाए बैतुल्लाह ने करे तो मुझे मोहम्मद राजी थी पवे तू नबी के नाराज दाढ़ी गुली वेठो नमाज कान साहबा के गारियूं नबी भी हेड़ी फिरान हेड़ो अलाए छा पियो चवे अलाए केड़ियूं गारियूं पियो करे मोहम्मद के नाराज अल्लाह जो नालो अथव उन मोहम्मद के नाराज न कयो जंहिंखे रब चए थो चेहरे जो कसम खणी तोखे राज़ी कंदो नमाज पढ़बी अबे जी इज़्ज़त कबी नबी से रज़ा रब फी रज़ल वालिद
अबू अमा राजी तो अल्लाह राजी, अबू अमा नाराज था अल्लाह पहुंचता जी मर्जी अल्लाह राजी की वह नाराज। अबे अमा के जंकार देनी अल्लाह बस अल्लाह परे अबे अमा जी खिदमत कहीं था अल्लाह राजी। हे बे वरी गाना चवनी फकीर राजी अल्लाह राजी काथे लिखला गाना चवनी फकीर राजी अल्लाह फकीर राजी केर तो चे मोहम्मद तो चे तो रसल रब फी रसल वालिद अबू अमा राजी तो अल्लाह राजी कदऊ। अबे अमा जे चेहरे के दिसण सां रम जुमी बारारिया ओ नौजवानो खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर फरमाए जेको अबे अमा जे चेहरे के ॾिसे त कबूल पर हज में जो सवाब अथसि। हज हज ओ दोस्त ओ नौजवानो हज जो सवाब हज जो साहबी तो या रसूल अल्लाह हदीस बना साईं जेको 100 दफ़ा ॾिसे 100 दफ़ा ॾिसे ॿी मां जे चेहरे खे पाण को नाम आओ अल्लाह अकबर व अतियम अल्लाह इन खां बि वॾो पाक 100 दफ़ा ॾिसो 100 दफ़ा हज सवाब पाक नबी इमाम रबियुल अव्वल जो महीनो आ रबियुल अव्वल जो चई त अबे जी इज़त कर रबियुल अव्वल ने सुठो ॾेई त अम्मा जी इज़त कर रबियुल अव्वल जे महीने में उहा हसी जाई साहबा चवंदा या रसूल अल्लाह ताइफ जे पासे खां माई थी अचे कुराड़ी ॾाची ते सुवार साईं उथी ओ मुझे साईं फरमायो ॾाचीअ खे न विहारियो ॾाची बि थी मुंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाची जे भरिसां बीही करे उन कुराड़ीअ माईअ खे पंहिंजे कुल्हनि ते खणी करे हेठि लाहे मोहम्मद चादर विछाए ॾिनी अथसि। नथो चए सुभाणे अल्लाह। साहबा चवंदा हीअ माई केरु आहे साईं मानी खणी आया घणो पहिरियों खारकू खणी आया खारायूं ख़िदमतूं तोहफ़ा ताइफ़ पोइ जॾहिं माई चयो साईं मां वेंदुमि बस तुझी ज़ियारत करणी हुयसि साईं फरमायो गॾु हले ॿुधो भाकुर भरे वरी ॾाचीअ ते विहारियऊंसि कुराड़ी वञी यकीन ॾिसण ओ जेसिताईं नज़र खां ग़ाइब न थी हुज़ूर जी यकीन नज़र जॾहिं माई नज़र खां ग़ाइब थी साईं पोइ मुंहुं कयो त मदीने जे मीर आमिना जे लर इमामुल अंबिया जे अखियुनि मुबारक मां ॻोढ़ा पवनि अल्लाह। साहबा चयो ये कुराड़ी केर जे मोहम्मद मुस्तफा खे रोहारे छॾियो। साईं फरमाए मुंहिंजा यारो ओ मुंहिंजा जानिसारो ओ मुंहिंजा साहबियो ओ मुंहिंजा बचड़ो हिनखे नथा सुञाणो इहा उहा माउ अथव इहा उहा कुराड़ी आहे जंहिं जे रसूल मोहम्मद करीम के खीर प्यारियो हो अम्मा हलीमा अरे जेका खीर दी प्यारे मोहम्मद चादर विछाए दी उन्हीं में हराम जेका 10 महीना पेट में सांडे तकलीफ़ ते तकलीफ़ वहन नाला वहन तकलीफ़ ते तकलीफ़ बर्दाश्त पई करे 9 महीना तोखे पेट में रहे हाणे ॿाहिरि निकिरी आए वक़्त मूं कढी खणाई तोखे पेट में सूर अमर के पेट में सूर तोखे निंड न अचे अम्मा के न अचे अबो वेचारो मथे ते तकारियूं खड़ी पलवा धिका थाबा खाई रात दराजो बागन में नांगन में विछुन में तोखे कमाए करे दे तोखे लटा नवा वठी दे मता मुझे पुट के घुमेणो न दे करे पे कुछ वठी न नो तई पाण ई न दे धोई पाते तोखे नवा पारे सब छोरा पियो पाले हर कहेंगे बाबा मां ये बगोड़ी हां बाबा बाबा मां ये रुमाल हां बाबा बाबा ये टोप हां बाबा ठीक भी ना हां जरा बाबा के भाई गल है कमी वडी मोबाइल वठी दे हमारे साथ हां बाबा कर से खड़ी बैठी 7 छोरा पाले हाने 7 छोरा वदा थिया अबू अमा विराई अमा के तू बाल दाबो मा तो अरे पहले विड़ायो अबे बार विरायो तो मूंखे 7 थी विया हिकिड़ो वठो न पाले धिका थाबा मस्ती निंड फिटाए बुखार त बि बच्चा पाला हाणे भला ध्यान हाणे अबो मां कोराड़ो अखियुनि ॾिसण छॾियो कन ॿुधण छॾियो कम पेर नथा कनि हाणे सही पी थो विराए अमा तव्हां खणो अबो अरे बाबा बे लटा सी तूं चवंदो तुंहिंजो पी न अचे
अमा के चौबन तुझी मावा तू वठी ले चाहे ये ता चल छोरा 7 छोरा हिकड़े पी के गोल न था वठी जन वो 70 के लटा वठी और बराजी दी दुस वो बरकत पौंदस ना साईं ने फरमायो मां जी इज्जत कियो इब्न हई शेख उल हदीस वो मदरसे में पढ़ाईंदो उन मां कोराड़ी बुधो बुधो वो उन दारिया कुकड़ चे भाई सुबह सा उठी मुझे कुकड़न के पानी नींदो कर वो मदरसे नींदो कर पढ़ाईंदो अम्मा दे दे मुझे सुबह सा लाज वली तज तो पढ़ी आलिम वडो कुकड़ के पानी बानी ले ये जो अम्मा कोराड़ी होते था कुकड़ पानी पिया दानो खाइया कोराड़ी जो है मुल्ला खेरो को पढ़ाए हां डंडो खणी मदरसे में उस्ताद तालिब किताब खुली वेठान उन मुंह ते कुटी मुझे कुकड़ के पानी तो प्यारे तो वे थोड़ो पढ़ायो जी अम्मा मां प्यारे आयो ना बोलो प्यारे तो मुल्ला कच्चे कच्चे हली नी एकले ने डंडो जो है तो मगज पाजी रतो है उस्ताद उलमा हो शेखुल हदीस हो इब्न हई एकरे सागर च साईं सलाह दिया रोज माता के दे मारे थी कुकड़ के पानी दी वो भी मारे सलाह दिया पान फरमाए चौ बच के हो जाए तो शागिर्द थी ना नौसा सांगा लंदर चैसे ताजी अमर हेदे थी अचे ताजी अमरा ताके मारे थी डाडो दुखो सा खेचे तो साईं ता पानी भी दई दाचो सुबह सा जी निकरो साईं बाहरा घर जी वडी के ता करो दई हेदे तरह जे बाहरो करो दई अचोस बेटी हुजे अंदर वो ता वने वो ता के घर मारे असा त न समझे उस्ताद मुर्की भो पुट ॾाढी सोनी सलाह ॾिनी त ईअं कयां पर यार जॾहिं अम्मा ईंदी आहे मूंखे डंडा हणंदी पुठीअ में वॾियूं लठियूं हणी ॾींदी पुट वरी अम्मा जी वञी ख़िदमत कंदो आहियां रात जो जॾहिं मां निंड कंदो आहियां त मूंखे मिठड़े मोहम्मद साईं जी ज़ियारत थींदी नबी साईं पुछंदो आहे बिना अम्मा काथे डंड खयां अथई जॾहिं मुंहिंजो साईं उन जाइ ते हथ घुमाईंदो आहे त मुंहिंजा सूर ई पुट ख़तम थी वेंदा अथई अम्मा जी ख़िदमत कयो अम्मा जी अम्मा 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 अबो बेन अबो हेमा जो वाइस तो क्या न अब्दुल जब्बार न वडो मौलवी आ न वडो हलामो आ न वडो को नाले वारो आ गरीब जो पुट हारिया जो पर ने इसलिए दे वेई करे जेका सलाहियत मा के रब गाल जी लेनी आ न मुजी मां जी दुआ अम्मा हे ढोल खणी दुआ कन कोने फौत थी घर कब्रिस्तान ठो मां पी को सब रबिउल अव्वल जो महीनो आयो मोहम्मद इशारो क्यों मोहम्मद आयो तो अब अम्मा जी इज्जत के वो इज्जत नाराज था न अज वनी हथ पेरन ते रखी माफी वठो न खुदा जो कसम अब अम्मा जी दुआ घुरे न अल्लाह ने खाली न मोटो खाली न इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह लिखियो मूसा अलैहिस्सलाम ज़माने में मानू अचे मूसा नबी जो अल्लाह मुझो को जन्नत में दोस्त आए अल्लाह वाला फलानी जाए थे इब्राहिम मूसा कहते हैं वजह फलानी जाए थे का सही थे कलमो तो जो पढ़ो थई पर तो कहते तो न तई वने तो ऐसे बिशारत भी दे जनाब मूसा नबी आयो पुछाई दो अदा फलानो मानो का थे आया जो नजर करे तो गोश्त दे देते वे तो अदा मां तो जो मेहमान जैसे मां भी ता जो मेजबान उन नौजवान गोश्त जो टुकड़ो खयो अल्लाह वनी करे अदो जी भाजी पाण कई अदो घरवाली के चई मेहमान आयो आ मानी कर मानी थी तैयार थी वई जनाब मूसा नबी चए तो मां ॾिठो न उन नौजवान भाजी भी पाण कई मानी भी पाण कई हिकड़ी कोराली बेचारी धूल वेठी अखिन का मज़ूर इन उन के मानी जा किरो बने नरम करे खाराईंदो पियो वञे मां सांस पियो वरी हथ धो रहियसि वरी वाक धो तईसि उन कोरालीअ चपन में होरिया कुझु चयुसि मूसा नबी चयो त मां ॿुधुमि त न कोरालीअ लाइ छा पई चवेसि
नौजवान मुंडे मानी खणी आयो मांखे चईसे मानी ख मां चयोमांसि अल्लाह जा बाना भला दे ख़बर मानी जुदा छो कई चईसे कुरानी मुंहिंजी मां जे मांखे जड़ियो इन जी ख़िदमत पंहिंजो पाण कंदो आहियां मानी मां बचाए खारायांसि लतड़ा मां दुआंसि साईं मां सोहरा ॾियांसि चई मुंहिंजी ज़ाल ॾाढी नेक आहे मांखे चवंदी अल्लाह जा बाना तुंहिंजी अम्मा जी ख़िदमत मां कयां मां चवंदोसि न अमर बि मुंहिंजी ख़िदमत बि मां कंदोमांसि अल्लाह नौजवान खां पुछई यार कुरानी आख़िर में कहिड़ा लफ़्ज़ चयो तेज़े हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो तो अम्मा नी खाओ अम्मा वेचारी कुरानी रोज़ ईअं चवंदी जनाबे मूसा नबीअ चयोसि यार न ॿुधाईंदे त मां मानी न खाईंदोमांइ हुन चयोसि तूं केॾो सुहिणो अजीब इंसान मुंहिंजे दर ते आयो मां कॾहिं ज़िंदगी में तो जहिड़ो सुहिणो न ॾिठो साईं तोसां त वाक़फ़ बि न थी साईं जे मानी न खाईंदे हीअं हलियो वेंदे मूंखे मज़ो न ईंदो हीअ ॻाल्हि बि ॿुधायां थो भला ॿुध अम्मा मुंहिंजी रोज़ मानी खाई चवंदी आहे भा अल्लाह कंदो जन्नत में मूसा नबीअ सां गॾु हूंदे साईं काथे मूसा नबी काथे मां अम्मा वेचारी रोज़ इहे साईं ने फरमाए मूंखे मूसा चयसि मूंखे सुञाणे चयसि हिन तव्हां सां तारीफ़ न थी चई तुंहिंजी अम्मा जी दुआ रब क़बूल की थी मां मूसा नबी आहियां मूंखे रब तोली मोकिलियो आहे त तोखे मां इहा बिशारत ॾियां त जन्नत में तूं मूंसां गॾु अबी अम्मा जी दुआ अलाह जो नालो थो कहिड़ा बि वञी परचाए वञी पहिरें पई परचाए किरी पियो पहिरां कॾहिं बि धिको न ॾी तोखे इहा ख़बर आहे तूं कहिड़ो डिघो हूंदे न अबी अम्मा खे बचाइणा प्यारा जो बि चवंदो माई अजी तूं वारो इहो छोकिरो डिघो आहे त ईअं न चवंदी त हा डिघो आहे केॾो बि डिघो हुजे न ॿी मांखे गारियूं ॾे मां सां विड़े न ॿी माई अची चवंदसि न अजी तुंहिंजो पुटु ॾाढो डिघो ॿी माई न तव्हां तजुर्बो कयो न ईअं हा न कंदी हा डिघो आहे चवंदी अदी वरी ॿियनि जा कहिड़ा भला ईअं चवंदी ये न चवंदी हा दी किनो आहे ख़राबु आहे विड़े थो न न इहे न चवंदी अम्मा खे ॾिस अम्मा खे तव्हां चवंदो तुंहिंजो डिघो आहे ॾाढो किनो पोइ ईअं चवंदी अदी ॿियनि जा कहिड़ा भला बसि ईअं माना अम्मा जो प्यार तंहिंजे करे मां खे नाराज़ न कयो हे क़ुर अदब थो सेखारे अॼु वादो कयो इनशाला अबे अम्मा जी इज़त कंदासीं पंहिंजनि बचनि खे क़ुर पढ़ाईंदासीं छोरनि खे चांहि न पढ़ाईंदो त पोइ छोरा पीउ खे वाह में तसियो चढ़ी वेठो सीने ते ॾे जेका मोले साहिब ॻाल्हि करे मां वेंदुमि जॻह में वञा त छोरो पीउ खे मथो चढ़े वेठो आहे न छॾींदो मां पीउ खे मथो चढ़े वेठो आहे त मां चवां ठक अथई भला पीउ खे हुनखे चवां छॾियां त उस्ताद आयो आहे ॿिए वारे तोखे ॾिसंदुसि पीउ खे बि रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन अल्लाह दोस्तनि जे ख़ैर खे क़बूल फरमा जमायत जे अचण खे क़बूल फरमा मुंहिंजे चांवर क़बूल फरमा असांखे दोस्तनि जा नाला यादि कोन्हनि बसि हीअं पर ॿाहिरि साईं नजीबुल्ला साहिबु हुकुम कयो ख़ैरात कराइण वारो अलाए केरु आहे जलसे कराइण वारो अलाए केरु आहे मां कोन थो सुञाणा सफ़ीउल्लाह साहिब जे ख़ैर क़बूल फरमा अलाह जे माल में रिज़्क़ में उमिरि में बरकतूं फरमा सभिनी बीमारनि खे सफ़ारे आलिमनि जी हिफ़ाज़त फरमाए हक़ वारनि जी हिफ़ाज़त फरमाए क़ाइदनि जी हिफ़ाज़त फरमाए क़ाइद जमियत मौलाना फज़ल रहमान जी हिफ़ाज़त फरमाए अल्लामा राशिद महमूद जी हिफ़ाज़त फरमाए जेके बि हक़ जूं जमायतूं जहिड़ी मोड़ ते कमु करण जी मदद फरमाए नुसरत फरमाए सल्लल्लाहु तआला